दोस्तों माशाल्लाह सी कार असांजी VIP चकाचक थी वई है। हाणे असांखे पाण खे VIP चकाचक थियणो आहे। हेयर ड्रेसर कामरान वटि हलूं था जेको मौजूदु आहे रहमान होटल ते। दोस्तों असीं कार सर्विस कराइण खां पोइ हिते अची बीठा आहियूं। कार जे टायरनि में हवा थोड़ी घटि आहे, हवा भराईंदासीं, सभिनी टायरनि में चेक कराईंदासीं। ऐं हिन पासे जेको आहे हिकिड़े टायर में हवा घटि आहे। इहे ॾिसो, इहा मूंखे त सही बि लॻे, पर सऊद खे उस्ताद खे वरी अंदाज़ो आहे। हा छा चओ न, एहसन सऊद चयो त एहसन हिन पासे वेठल आहे, हिन करे सफ़ा वज़नी आहे एहसन। दोस्तों असीं रहमान होटल ते पहुची आहियूं, पर हिकिड़ो ट्विस्ट आहे हिते त हींअर रहमान होटल हूंदी हुई। हे वण जे परियां रहमान होटल लिखियलु आहे, पर हाणे इहा होटल जेका आहे न्यू गोसिया रेस्टोरेंट आहे। पोइ ख़ैर नाले सां छा आहे, असांजो कारीगर जेको आहे वार ठाहिण जो, हेयर ड्रेसर जेको आहे उस्ताद कामरान, वो हिते ही है। बस दोस्तों ये ॾिसो कामरान भाई। दोस्तों हेयर ड्रेसर कामरान जंहिंजी तारीफ़ कई मूं, वो ये हमरा तारीफ़ करना। हाँ वीडियो में कटिंग करायूं था सॉरी इंशाल्लाह। ऐं कटिंग खां पोइ कीअं लुक ईंदो असांजो उहो तव्हांखे ॾेखारींदासीं। सराइकी में ॾेखारींदासीं। समझ में अचे थी न सिंधी? हाँ सिंधी समझ में अचे थी, सराइकी भी अचे थी। सराइकी अचे थी। अचे ये हमरा पंजाब जो आहे सराइकी आहे, पर हिनखे सिंधी फुल अचे थी। ऐं इहा असांजे लाइ ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो तोखे सिंधी अचे थी। न त माण्हू हिते 5 साल 10 साल बि गुज़ारींदा आहिनि, उन्हनि खे ॻाल्हाइण छा सम्झ में बि कोन ईंदी। ॿियो अहसन भाई तुंहिंजे लाइ ही कारीगर आहे न, भले सिखे थो ते। सही है। ब्लेड लगाया, वाल ठाया। इमरान भाई वाल एड़ा VIP ठाया। आप टेंशन ना करें, यहाँ तसल्ली बख्श काम बिल्कुल नहीं होता। नहीं होता। वीडियो में जगह मु तारीफ कई ना, वो कूड़ी कोने, वो सच्ची तारीफ है। सच्ची तारीफ है, वो बंजण अपने खबर पइजी वेंदी। माण्हू ॾिसंदा भले। हाँ दोस्तों, ये अमर जी कटिंग थी रही है। यहाँ असां अमर जो शूट बनायूं पिया, प्रोफेशनल कैमरामैन, सीनियर यूट्यूबर और कामरान को हंसी आ रही है। मरे तो सिंधी अचे थी? अचे थी बहु अचे थी सिंधी। किथां थी अचे? किथां थी अचे? किथां ईंदी आहे? दरवाज़े ताईं ईंदी न, दरवाज़े ताईं। जॾहिं बि माण्हू हेयर ड्रेसर वटि ईंदो न, त पंहिंजे शीशे में अलाए छा हूंदो जो बिना कटिंग कराइण जे हिते अची वेठो आहियां त मूंखे लॻे थो मुंहिंजा वार सही आहिनि। हाँ कटराइण कोन्हे बिल्कुलु, उन शीशा ई अहिड़ा हूंदा आहिनि न, जादू थियल न, काला जादू। बंदा बि अहिड़ा हूंदा आहिनि न, काला जादू थियल आहे। काला जादू। ॿियो आमिर आख़िरी कटिंग पाकिस्तान में आख़िरी कटिंग अचण जा 2023 जी आख़िरी कटिंग। 2023 जी आख़िरी नहीं, बाहर जा रहे हैं ना, फिर 2024 में आएगा। 24 हिन दफ़े कामरान वटि आयो ई लेट आयो आहे न। कामरान वटि आउं जॾहिं बि ईंदो आहियां न वार ठाराइण, यार मैं बीमार हूँ मैं बीमार हूँ, तबीयत सही नहीं। आज सही है? आज भी जिसम में दर्द है। सऊद भाई तव्हां कटिंग कराईंदो न? कामरान का हाथ देखो, हाथ, ओए होए होए, तजुर्बा देखो लड़के का, तजुर्बा बोल। ये क्या लगा रहा है? ओए होए कभी ब्लॉग में तो सब चीज लगाना पड़ेगा। भाई हेल्प रखियो न, वरी तो हुतां पाण बि खणी जॾहिं हिन चयो न, चयो पाण बाऊं सुकियो न जा पाणी करनो। दोस्तों फाइनली हेयर कटिंग थी वई आहे। एहसन भाई सीट ते वेही रहियो आहे। दोस्तों हेयर ड्रेसिंग त कंप्लीट थी वई। उन खां पोइ साइड में ई जूतनि जो दुकान हो, जिथे मुंहिंजो इरादो थी वियो जूता ख़रीद करण जो। हाणे ॾिसूं था पसंदि कहिड़ा थो करियां ऐं उहे ख़रीद कंदासीं इंशाअल्लाह। सऊद खे हे पसंदि आया आहिनि, तोखे वठिणो? असीं हिते जा जूता पसंदि पिया करियूं, तेसि ताईं असांजो सोट बि अची वियो। हा सुहेल भाई कहिड़ा हाल आहिनि? जूता वठी थो जा सऊद? दोस्तो मुंहिंजो कदु नंढो ऐं जूता इलाही मथे रखियल आहिनि, ऐं पहुची कोन सघां, हिन जे लाइ हीउ वॾे कमु ईंदो आहे। सऊद ओ हीउ ब्लू वारो खण। हा आहे त हीउ वांगुरु वारो। दोस्तो हिकिड़ो हीउ जूतो मूंखे पसंदि आयो आहे, ऐं ॿियो हीउ जूतो मूंखे पसंद आयो। ही कीअं? सही है। सही है।
ओके ना बा वठूं था हाणे खान साहब सही रेट लगाएस तो डन करूँ। ये भाईजान इसका क्या रेट है? 1000 रुपये का। 1000 थोड़ा कम नहीं होगा? 950 लगा देगा इसका। दो 950 रुपये लगा देगा। 3 खरीद रहे हैं हम, 3 4 ले 3 खरीदने पे कोई स्पेशल कोई डिस्काउंट नहीं होगा ना? बस चप्पल शॉपिंग की हुई हाणे अॼु ॾिसूं था एहसन भाई जो छा सूरत हाल है। वार ठया या कोन ठया हैं? ही त अची वियो एहसन ने वार त कटिया ई कोन हुन। तो छा कटरायो? मूं हा मूं सिंपल ख़तम आयो बस वारनि खे कुझु कोन करायो? मुंहिंजी ख़्वाहिश ते पर ये अञा वॾियूं आहिनि। असल में ज़्यादा नंढियूं पोइ वरी अजीब लॻंदो हा इहा ॻाल्हि बि आहे। थींदो न हेॾां माशाल्लाह शहपर ॾिसो शहपर मुंहिंजे लाइ मुंहिंजे माप खां बग़ैर चपल वठी ॾियो न तुंहिंजे लाइ कोन वरितियूं न सौदे जे माप जा मिली विया सौदे माप जा मिली विया बिल्कुलु बाक़ाइदा डायरेक्ट खई हुए हिनखे बिल्कुलु फिट। अक्सर मिलंदा अच्छा मज़े जी ॻाल्हि मूं जेके चप्पल वरिता आहिनि न उहो हिकिड़ो आहे 10 नंबर माना जोड़ो हिकिड़ो 10 नंबर जोड़ो ऐं ॿियो आहे 8 नंबर जोड़ो। छो बसि उहा ई आहे सही कोन ऐं नंबर तुंहिंजे पेर खां वॾो अचे पियो न बसि सही आहे थोरो खुलो आहे पर गुज़ारो थी वियो घणा में मिलिया हुआ? 900 जो हिकिड़ो 900 पर जूतो। ठीकु आहे हलूं होॾां सूरत हाल ॾिसूं शाहरुख जी हाणे वेठो आहे हाणे वेठो पोइ बि ॾिसूं था हली। दोस्तो असीं त ख़रीदारी करे चुका आहियूं हाणे एहसन खे वठिणो कोन्हे पर मिड़ई टुंडप माण्हू कंदो न ईअं पियो करे अची जूतो खई आहे मना आहे मना कोन्हे पर मूंखे ख़बर आहे न तूं कोन वठंदे ये घणा वाला ये 14 वठिणो आहे त ॻाल्हि कर अच्छा दो ना ॾिसां तो सही ॾिसी वठे भले। छोट है ये नहीं है इस साइज का सोल छोट है ना ये जगह थोड़ा सा कम कर दिया इसमें ये वापस लेके हिन तरफ़ ॾिसो दोस्तो तव्हांखे अगरि लेडीज़ वठिणा आहिनि चप्पल हे अवेलेबल आहिनि बिल्कुलु M9 मोटरवे ते नियर लकी सीमेंट फैक्ट्री। हिन तरफ़ ॾिसो माशाल्लाह हिननि वटि वैराइटीज़ जाम रखियल आहिनि। न्यू गोसिया रेस्टोरेंट जे बिल्कुलु साइड में ही शॉप आहे। हाणे एहसन भाई ॾिसूं फाइनल करे थो चप्पल या हिनखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे हालांकि वैराइटीज़ त जाम आहिनि। ॾिसो दोस्तो मूंखे ख़बर हुई ख़रीदारी कोन कंदो मूं पहिरीं ई चई छॾियो वीडियो में ॾिसो कई कोन्हे हिन ख़रीदारी न न न ॾिसो जहिड़ो आयो तहिड़ो वञे पियो। चप्पल असां मूं वठी छॾिया हिनखे त वठिणा ई कोन आहे पहिरीं ॻाल्हि हल बाक़ी हेॾां माशाल्लाह ॾिसो ही सऊद जो नंढो भाउ वासिफ़ हिते मौजूदु आहे। असांजो हनान भाई जेको पोइ व्लॉग्स में तव्हां ॾिसी चुका आहियो। वासिफ़ भाई कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह छा करणु वार ठाहिणु आयो या मिड़ी आयो? अच्छा हनान भाई खे वार ठाहिणा आहिनि ऐं वासिफ़ हुन सां मिड़ई गॾु आयो आहे। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह आचर जे ॾींहुं हिननि जो प्रोग्राम आहे सेवण वञण जो त सेवण वञो न वासिफ़ भाई ठाहींदो टिकटॉक करे माशाल्लाह फेमस ऐं व्लॉग ठाहींदो वासिफ़ भाई इंशाल्लाह अॻु में सोचियो ठाहीं न हा हीअ बि पुराणो व्लॉगर आहे इहो बसि हींअर कुझु टाइम शायदि एक्टिव कोन हो व्लॉगिंग ते बाक़ी हाणे सेवण वेंदो त तव्हांखे सेवण जो व्लॉग हिन जे चैनल ते मिली वेंदो वासिफ़ जोखियो व्लॉग्स मुंहिंजे ख़्याल में इहो नालो चैनल जो। हीअ असांजो प्यारो सोट सुहेल अहमद जोखियो जेको असां गिला पियो करे त मुंहिंजा वीडियोज़ लाइक नथा करियो टिकटॉक ते। सुहेल भाई तूं पंहिंजी ID ॿुधाए टिकटॉक जी त पोइ असीं तोखे लाइक कंदासीं। सुहेल जोखियो हिनजा तक़रीबन फेमस हिन जी हिकिड़ी ID पुराणी हुई उहा तमामु ज़्यादा फेमस हुई उहा हैक थी वई वरी ॿी ठाहीं मिड़ी मज़ाक में ॿी ठाहीं उहा बि वायरल थी वई। असीं हणी महिनत करे करे माशाल्लाह वॾी देरि खां पोइ शाहरुख जो सत्यानाश थी वियो न मतिलबु थोरो अञा रोशनी मल न हा माशाल्लाह माशाल्लाह सफ़ा हे त शक्ल ई ॿी निकिरी आई आहे। पेमेंट करे वठि यार मुंहिंजी एहसन जी ऐं तुंहिंजी पंहिंजी करे वठि पेमेंट ईअं न एहसन तो कई त कोन्हे न पेमेंट हा शाहरुख करे थो न पेमेंट। दोस्तो वार ठाहिण खां पोइ असीं सिधो पहुची विया आहियूं सदाबहार रेस्टोरेंट। ॾिसो हीअ जेको जंहिंजी मूं ॻाल्हि कई कुझु ॾींहं पहिरीं बर्गर वग़ैरह कुझु ऑडर कंदासीं खींदासीं। दोस्तो सदाबहार जो मेन्यू असांखे मिली वियो आहे ऐं हिन में ॾिसूं था आइटम हूअं अक्सर असीं हिते चिकन टिक्का बर्गर ई ऑडर कंदा आहियूं अॼु बि उहो ई कंदासीं पर मिड़ई हिकिड़ी फॉर्मेलिटी हूंदी आहे न मेन्यू ॾिसण जी उहा पूरी करियूं। हाणे असीं हिते वेठा आहियूं सदाबहार ते पर सऊद तव्हां ॾिठो त असां सां गॾु ऐं हींअर असां सां गॾु न आहे हुनखे कमु अची वियो ऐं हलियो वियो घरु
हाणे असीं टई सदाबहार जे बर्गर जो मज़ो वठंदासीं। हमेशा जी तरह सौदे नसीब में मानी कोन्हे। हा। हमेशा ईअं थींदो। हा, पहिरीं बि ईअं थी चुको हुन सां, अॼु बि ईअं ई थियो। कमकार वारो माण्हू कमु थी वेंदो हुनखे। ही कुक हाउस है जिथे ये बर्गर वग़ैरह तिक्का शिक्का बर्गर चिकन बर्गर जिंगर बर्गर सब इतने रेडी थी। फाइनल जो डिसीजन हो वो हो तो स्पेशल चिकन बर्गर। ही स्पेशल चिकन बर्गर असां अची वियो। ये असां स्पेशल चिकन बर्गर है। हाँ इनके बिस्मिल्लाह करियूं था ऐं पोइ तव्हां सां मिलूं था। दोस्तों असां स्पेशल चिकन बर्गर ख़त्म करे छॾियो आहे। मूंखे कीअं लॻो? मूंखे सही लॻो, माना एवरेज लॻो, एॾो ज़्यादा मूंखे सुठो कोन लॻो, एवरेज हो। छो जो एज़ कम्पेयर टू कमांडर सिटी वारो बर्गर हिन जे मुक़ाबले में कमांडर सिटी वारो बर्गर तमामु बहितरीनु। ये मूंखे थोरो हैवी लॻी पियो, ओवरऑल सही हो। कल्ह जेको खाधो न कमांडर वारो उहो सही हो, ये हुन खां थोरो ज़्यादा हैवी थी वियो। अलाए मूं फ्राइज़ ज़्यादा खाई छॾिया या बर्गर हैवी तो फ्राइज़ भी ज़्यादा खाधनि ऐसन वई तो फ्राइज़ भी ज़्यादा खाधनि। सदाबहार जो बर्गर खाइण खां पोइ असीं अची विया आहियूं हिते ख्वाजा गरीब नवाज़ रेस्टोरेंट। हिते असीं पीअंदासीं चांहि ऐं चांहि खां पोइ असीं वेंदासीं सिधो पंहिंजे घर। आखिरी चांहि पी होटल जी, पोइ तोखे यादि ईंदी। हीअ लास्ट चांहि आहे पाकिस्तान में दोस्तनि सां गॾु। दोस्तों आखिरी आमिर जी आखिरी चांहि सां गॾोगॾु आमिर खे ऐं मूंखे अॼु जे व्लॉग जे लाइ ॾियो इजाज़त। इंशाल्लाह अहिड़ा ई सुठा सुठा व्लॉग आमिर जे चैनल तां ईंदा रहंदा ऐं तव्हां ईअं ई दिलि सां सपोर्ट कंदा रहिजो, लाइक कंदा रहिजो, कमेंट्स कंदा रहिजो ऐं अगरि का कमी पेशी हुजे त पंहिंजो राय कमेंट में ज़रूरु ॾिजो ऐं दुआ में आमिर खे ऐं मूंखे यादि रखिजो। इंशाल्लाह हाणे आमिर तव्हांखे मिलंदो इराक में। इंशाल्लाह ॾिजो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।